कुछ नहीं पिया कर सकता। अस्सलाम वालेकुम साथियों, यो छाजो चेयरमैन आवा मंडी जो चेयरमैन अनाज मंडी रवि कुमार अनाज जो को तो बियो आदा ना चेयरमैन आहे पर वो मार्केट कमेटी जो मार्केट कमेटी जो चेयरमैन रवि कुमार जा अफ़ाल ऐं किरदार ॾिसो। हे गेट बंद कयो वेठो आहे जी 5-5 रुपया मूंखे दलाली ॾियो। ही गेट मंडी जा मीरपुर माथे थोड़ो ॿाहिरि हलो हिते गप्पा मीरपुर माथे लो अनाज मंडी जा गेट बंद कयो वेठो आहे। चए तो मूंखे दलाली ॾियो फी बोरी ते घणा घुरे तो फी बोरी ते अला 500 रुपया फी गाड़ी ते। अल्लाह अकबर बियो वाह 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 आए किथे रवि कुमार मूंखे ॻोल्हे त ॾियो इहो दलाल मूंखे ॻोल्हे त ॾियो दलाल छा मसलो छा आहे अबा बशीर मार ॻोल्हे ॾियो अबा ही ॾिसो अनाज मंडी ते गेट बंद कया विया आहिनि अंदरूं गाॾियूं अंदर आहिनि ॿाहिरियूं गाॾियूं ॿाहिरि आहिनि। फी गाॾी ते 500 रुपया भत्तो घुरे थो पियो। रवि कुमार को मार्केट कमेटी जो चेयरमैन आहे जंहिंखे भोतार लुंड खान चेयरमैन बणायो हो। माना सीटूं छॾियूं वञनि था असांजे लाइ अज़ाब पोइते रहियो वञनि था। ना पैसा न ॾींदो तव्हां? तूं ज़मींदार आहीं? मां ज़मींदार आहियां बिल्कुलु। मुंहिंजी गाॾी रोड ते बीठी आहे सुबुह खां 10 बजे खां बीठा आहियूं। अच्छा फी बोरी ते 5 रुपया ॾियो। सेठनि सां ॻाल्हायो उन्हनि सां उहे असां सां ॻाल्हाइनि। काॾे वञूं असां? तव्हांजूं हे रोकियो वेठा आहिनि। हाँ गेट पाने मालिक कोई तैयार ही नहीं। अच्छा चलो अदा तव्हां छो बीठा हो? माजा रक्षा बीठा नहीं गुदाम में लमाइणा नहीं पोइ हाणे छो बीठो आहे? गेट बंद आहे पैसा घुरनि था। छाजा पैसा घुरनि था अदा? नाका बंद आहिनि। अलाए छा जा तो गुंडा टैक्स अच्छा है आहे त गुंडा टैक्स जाहिर है ना गुंडा टैक्स। बशीर महारून जो त मुलाज़िम आहे न दा? मुलाजिम रिटायर आ ओ रिटायर आहे सर। रिटायर आ न रवि कुमार जे हुकुम ते हणी वियो आहे न। हाणे तव्हां काॾो 5-5 रुपया माना 50,000 हर रोज़ जो काॾो तव्हां ॾेई सघंदो? अबा हाणे मां होॾो फिरी अचां थो तव्हांखे ताला टोड़े तव्हांखे इन कयां थो जेको मुंहिंजो अंगूठो पटणो अथनि पटनि अदा। रस्तो काथो आहे अंदरि गिरण जो? होॾो चलो मां बाइक ते वञा थो मूंखे कुझु खणी ॾियो मां तव्हांखे ताला टोड़े। पाण हिमत कयो। छाजा गुंडा टैक्स आहिनि? कंहिंजे पीउ जी जागीर न आहे। छाजा गुंडा टैक्स आहिनि? ताला मां भञा थो मूंखे ताला भञण जो केस दाख़िल करे मूंखे बंदूक खणी वञे अदा। कोई मज़बूत शइ मूंखे खणी ॾियो अबा। तव्हां सभिनी खे मां तकलीफ़ में नथो ॾिसणु चाहियां। मां तव्हांजे करे जेल वञणु चाहियां थो। मूंखे फ़ख़्रु आहे जेल वञण ते। हा मां फिरी वञा थो कैमरा मूं ते रोकियो त मां तव्हांखे ताला टोड़े अंदरि तव्हांखे इन करायां। छाजे पीउ जा गुंडा टैक्स अथनि अदा? हारियुनि ते मज़दूरनि ते छाजा गुंडा टैक्स अथनि? गाॾी जो रस्तो आहे न परियां? मां परियों फिरी अचां थो मूंखे कोई वज़नी शइ खणी ॾियो जी मां तव्हांखे ताला टोड़े तव्हांखे गेट खां इन कयां। भले मूं ते 10 केस दाख़िल करे छॾनि। अदा परे थी जा अदा हिकिड़े हथ में मोबाइल आहे। मां पाण ताला टोड़ियां थो पंहिंजे हथ सां जेको इन्हनि खे जेको करिणो आहे मुंहिंजो करे वञनि अदा। मीरपुर माथे लो अनाज मंडी ही तरीक़ो ॾिसो। गेट वग़ैरह सील कयूं वेठा आहिनि। जी अदा कोई वेठो आहे छा? आहिनि बियो मां पहिरियों हिननि खां पुछी वठां। अदा मुंहिंजी गाॾी जो ख़्यालु कजो। वेठा आहिनि मार्केट कमेटी अनाज मंडी। जी अबा हिकिड़ो मिंट। जी अबा
मंडी में बस सारी उलातियूं आहिनि 2 कलाक थी विया आहिनि ट्रैक्टर वो चए साईं साहब जो हुकुम आहे हिकिड़ो टके जो आहे हिकिड़ो इहो लूसी हिकिड़ो उन्ही जे करे हिकिड़ो टके तव्हां अंदर ख़ाली कयूं बीठा हो तव्हांखे ॿाहिरि वञण कोन था ॾियनि ॿार नथा तव्हांखे यरगमाल बणायो वेठा आहिनि वेठा आहिनि माना हिननि जे पीउ जी दादागिरी आहे हिकिड़ी बदमाशी आहे हिननि जी मार्केट कमेटी अनाज मंडी मीरपुर माथेलो ही ॾिसो मार्केट कमेटी अनाज मंडी मीरपुर माथेलो अदा केरु आहे हिते तव्हांजो नालो छा आहे अदा केरु थींदा हो छा आहे तूं रिटायर थियल हिकु ताला कया आहिनि चेयरमैन जो नालो छा आहे रवि कुमार उन्ही तव्हांखे हुकुम ॾिनो आहे न छो ताला ॾिना अथनि छा वजह आहे रसीद कटेंदा ट्राले रा उन जे करे तर भरे ई हलिया वञनि था पर तव्हांखे पैसा ॾियनि असां पगार जो मसलो हूंदो आहे साईं तव्हांजे पगारनि जो मसइलो रवि कुमार माना हर बोरी ते पैसा वठंदो रसीद बि कटाईंदा ट्राले चाबी अथव चाबी आहे मां वटि। हलो खोलियो हुकुम थींदो मुंहिंजो हुकुम आहे तव्हांखे हलो खोलियो बा मुंहिंजो हुकुम आहे ॿी सूरत में तुंहिंजो ताला मां पाण पंहिंजे हथनि सां भञींदुमि बाबा हलो बा तव्हां पंहिंजा ताला बचायो अॻे ग़रीब माण्हू आहियो हलो खोलियो बा इहे 200 बचनि इहे तव्हांजा 200 बचनि हिकु आईंदा ही ताला न लॻल हुजनि साहिब खे ॿुधाए छॾिजां था ही लाइफ ॾिसंदो तव्हां सां मुंहिंजो जहिड़ो कोन्हे तव्हां मुंहिंजा भाउ आहियो तव्हां परेशान न थियो अदा 10 साल जो पगार रहनि थियूं न ईमानदारी ॿुधो मुंहिंजी ॻाल्हि हिकिड़ो मिंट पाण में ॿाहिरि आहियूं नाका ख़तम थी विया भत्ता ख़तम थी विया हाणे छाजो गुंडा टैक्स अथसि कहिड़े कानून तहत अथसि असां मुलाज़िम में हेठि कुझु बि न आहे चलो हलो खोलियो अचो मां तव्हांखे रोकियां थो ॿीहर तव्हां ताला न हणिजो अदा मां तव्हांखे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो न मां तव्हांखे रोकियां थो ॿीहर ताला न हणिजो मां तव्हां गुज़ारिश कयां थो उहो पाण अची पंहिंजे हथनि सां हणे ठीकु आहे न तूं छो जो तूं मुंहिंजो भाउ आहे तूं नंढो हिकिड़ो मिंट बा तूं नंढो मुलाज़िम आहे तूं मुंहिंजो भाउ आहीं पर आईंदा मां तोखे गुज़ारिश कयां थो भरे लाइव में आईंदा तव्हां ताला न हणिजो रवि दलाल अची पाण ताला हणी आहे बा रवि कुमार दलाल अची ताला हिते पाण हाणे छाजी गुंडागर्दी आहे जी छाजा हे भत्ता आहिनि ही सभु यरगमाल बनायो वेठा आहिनि ही सॼी ही सभिनी खे यरगमाल बनायो वेठा आहिनि ही जीअं रवि जा वाठा आहिनि त रवि खे मां ॾिसी वठां थो ही यरगमाल बनायो वेठा आहिनि हिननि खे ॿाहिरि न पियो छॾियो वञे हे गाॾियूं सभु यरगमाल बनायो वेठा आहिनि हिननि जे ड्राइवरनि खे हिननि खे अबा कहिड़े टाइम खां बीठो आहियां तव्हांखे ॿाहिरि वञणु कोन था छॾनि अल्लाहु अकबर रवि कुमार मूंखे ॻोल्हे त ॾियो मूंखे रवि कुमार ॻोल्हे त ॾियो हे पाण मूंसां मने ई चाबी मूं वटि आहे हिन जो कहिड़ो कसूर आहे भाउ रवि कुमार हुकुम ॾींदो त हिन जो कहिड़ो कसूर आहे दा हा बहरहाल खोलियो तव्हां ॿीहर ॿ ताला न हणिजो चेयरमैन पाण पंहिंजे हथनि सां हले हाणे हलो भाउ अचो वञो भाउ वञो ही यरगमाल बणियल आहे हिकिड़ो मिंट बीह जा नालो छा थी नालो कहिड़े ॻोठ जो आहे घोटकी जो आहे केरु थींदो आहे भाउ घोटो आहे न तुंहिंजो केस हिन जे मथां मां दाख़िल कराईंदुमि तोखे जेको यरगमाल बणायो वेठो आहे न उनजो केस हिननि जे मथां दाख़िल कराईंदुमि कोई कंहिंखे 5 रुपया न ॾे तोखे मुंहिंजी ख़बर आहे न मां तव्हां सां गॾु बीहण वारो आहियां कोई कंहिंखे 5 रुपया न ॾे मां वेठो आहियां पोइ छा चवंदा आहिनि गुंडा टैक्स कोई न ॾे आयो आहे मां वञा थो कोई कंहिंखे 5 रुपया न ॾे को 500 ॾियण जी ज़रूरत कोन्हे कहिड़ी मां ॾिसी आयो आहियां साईं महिरबानी मुंहिंजी गाॾी मुंहिंजी जो ख़्यालु कजो मतिलबु कोई काहे वञे रवि कुमार वेठो आहे हे गाॾी जो बीठी अथसि रवि कुमार जी हे गाॾी कंहिंजी आहे जी बा रवि कुमार जो कोन्हे न ठीक है रवि कुमार जी गाड़ी कोने है बा कोई बैठो अंदर दिखी आयो बा मैं एडो अंदरो गिरी दिखी आयो साथियों ठीक है बा सर मेहरबानी ही रवि कुमार आए
मार्केट कमेटी मीरपुर माथेलो जो चेयरमैन जेको मुख़्तलिफ़ माण्हुनि खे ड्राइवरनि खे मज़दूरनि खे अनाज मंडी मीरपुर माथेलो में यरगमाल बणायो वेठो हो। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे त वधि खां वधि लाइव वीडियो शेयर कयो त जीअं हिन जे ख़िलाफ़ कार्रवाई कराए सघिजे, हिन खे पट्टो ऐं लगाम विझी सघिजे। ही गुंडा टैक्स वठे थो पियो मज़दूरनि खां, हारियुनि खां, किसाननि खां। ही कहिड़ो तरीक़ेकार आहे? डीसी घोटकी इसका जवाब, इन जो जवाब तव्हांखे ॾियणो पवंदो। डीसी घोटकी शेर ज़मान पठान साहब, इन जो जवाब तव्हांखे ॾियणो पवंदो। ही कहिड़ी गुंडागर्दी आहे? हिन जे मथां केस दाख़िल थियणु घुर्जे, हिन जे मथां केस दाख़िल थियणु घुर्जे। छो माण्हुनि खे यरगमाल बणायो वेठो आहे? छो गुंडा टैक्स वठंदो वेठो आहे? छा जूं दलालियूं आहिनि रवि कुमार जूं? मार्केट कमेटी जे चेयरमैन जी छाजी गुंडागर्दी आहे? साथियो, ही हाल आहिनि असांजे किसाननि खे, असांजे हारियुनि खे ॿिन्ही हथनि सां फुरियो पियो वञे। दलाल ऑफिसर मुक़रर कया अथनि, दलाल ऑफिसर। मां तव्हांखे गुज़ारिश कयां थो, ही लाइव वीडियो वधि खां वधि शेयर कयो त जीअं मार्केट कमेटी जे चेयरमैन रवि कुमार ख़िलाफ़ माण्हुनि खे यरगमाल बणाइण जो, गुंडा टैक्स ऐं भत्ता वठण जो, दलालियूं वठण जो केस दाख़िल थी सघे। अल्लाह ताला सभिनी खे ख़ुशि रखे। मां हमेशह तव्हां सां गॾु आहियां। तव्हांजे मामलनि लाइ जेल वञण लाइ तयारु आहियां। तव्हांजे मामलनि लाइ पंहिंजे मथां तशद्दुद ऐं तकलीफ़ूं सहण लाइ तयारु आहियां। पर ख़ुदा जागो, ख़ुदा हिम्मत कयो। जेकॾहिं तव्हां थोरी बि हिम्मत कंदो, इन्हनि जी का औकात कोन्हे तव्हांजे आॾो टिकण जी। वॾी महिरबानी।